मुंहिंजा अदा हिकिड़ो महीनो गुज़री वियो, माई खे ख़बर कान पई, 2 महीना गुज़री विया, 3 महीना गुज़री विया, साल सॼो गुज़री वियो, पर माईअ खे ख़बर कान्हे त ही मुंहिंजे घर में पाणी केरु थो भरे वञे, काठियूं मुंहिंजूं केरु रखी थो वञे, घर मुंहिंजे जी सफ़ाई ऐं बुहारी करे केरु थो वञे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अदीज़ो, आख़िर माईअ खे तजसुस हो, पोढ़ी आ, ज़ईफ़ आ, कमज़ोर आ, ला वलदा, हुनखे औलाद कान्हे, साथी संगती कोन्हे, हुनजे संभालण वारो मिट माइट कोन्हे, छा करे। आख़िर साल खां पोइ हुन दिलि में सोचो, अॼु सॼी राति जागी ॾिसां त केरु आ। साल खां बाद में इहो ख़्यालु करे, तहयो करे जागण शुरू कयईं। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल बिदाया वन निहाया वारे बुज़ुर्ग लिखियो आ, तारीख़ शाहिदा, इस्लाम जी तारीख़ ॿुधाए थी, उन राति माईअ छंधु करे सुम्ही पई आ, अखियूं पूरियो पई आ, पर जागे पई, ॾिसां आधी रात जे टाइम ते केरु मुंहिंजे घर जी सफ़ाई थो करे पियो। मुंहिंजा प्यारा भाउ मुस्लमान, हाओ आधी रात थी आ, हयो मयो टरियो आ, माण्हू सभु सुम्ही पिया। मुंहिंजा दोस्तो, हिकिड़ो शख़्स पेर झलींदो आयो, ॾिठई त औरत बि अघूर निंड में हूंदी। बुआरो खणी घर जी सफ़ाई कयईं, काठियुनि जी भरी ॿाहिरि खणी आयो आहे, चुल्हे में रखियईं। हाणे पाणी भरे कमु लाहे जंहिंमहिल निकिरण लॻो आहे त माई वञी बाहि खां झलियो आहे। अञा जो निहारे त मुस्लमाननि जो ख़लीफ़तुल मुस्लिमीन अबू बकर सिद्दीक़ हुयो। साईं, तूं त अमीरुल मोमिनीन आहीं, असांजो हाकिम आहीं, ही छा? तूं को नौकर मुक़रर कर, को गुलाम मुक़रर कर, कंहिंजी ड्यूटी लॻाए, हिकिड़े खे हुकुम कंदे 100 तुंहिंजे चवण ते ईंदा। मूंखे त ज़रूरत आ, मूंखे ख़िदमत जी लाज़मी ज़रूरत आ, पाणी बि मूंखे खपे, काठियूं बि खपनि, घर जे कमकार लाइ बि मूंखे माण्हू खपे। मां ख़ुशि आहियां, पर तूं पाण कीअं थो करीं? सैयदना हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, कुराड़ी, जेकॾहिं मां काठियूं कयां, घर खे बुहारी ॾियां, पाणी भरे अचां, तब मां अबू बकर अमीरुल मोमिनीन आहियां। पर जेकॾहिं मां तुंहिंजे घर जी बुहारी न कयां, पाणी न भरियां, काठियूं न खणी अचां, तब अमीरुल मोमिनीन आहियां। कम करण सां मुंहिंजे इक़्तिदार में को फ़र्क़ु कोन ईंदो। मां ॾिठो हो त मोहम्मद करीम पंहिंजे घर जो अटो पाण ॻोहींदो। उम्महातुल मोमिनीन मां का घरवारी जेकॾहिं कम में घणो मसरूफ़ थी वेंदी हुई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर वारनि खे कम में हथ वंडाईंदा हुआ। महबूब जी ज़ात बाबरकात मां ॾिठो कई दफ़ा त पाण करीम अलैहिस्सलाम बकरी खे वञी पाण ॾुहंदा हुआ। जेकॾहिं ॿिन्ही जहाननि जो सरदार, जेको सॼे जहान जो नबी आहे, अल्लाह जो हबीब आहे, जंहिंजे लाइ रब्बुल आलमीन जग जोड़ियो आहे, अगरि उहो ईअं करे सघे थो त मां केरु थींदो आहियां जो मां न कयां। कम करण सां, ग़रीबनि जे संभाल लहण सां कंहिंजे इक़्तिदार में फ़र्क़ु न ईंदो। पर यादि रखजांइ, हाणे जॾहिं मां ख़लीफ़ो थियो आहियां, हाणे त मुंहिंजे मथां तुंहिंजी ख़िदमत, तो ॼणनि ग़रीबनि जी ख़िदमत करणु वधीक फ़र्ज़ ऐं वाजिब थी वई आहे। जेकॾहिं क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला मूंखां पुछे, ही रमज़ान वीचारी परेशान हुई, हिन जो तो छा कयो, मां कहिड़ो जवाबु ॾींदुसि? तंहिंजे करे मूंखे ख़ुदा जे आॾो बीहणो आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे जवाबु ॾियणो आहे। हाणे ख़ुदा जे वास्ते मां जेसीं ताईं जहिड़ो आहियां, कंहिंसां ॻाल्हि न कजां, मां मरी वञा पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे। ख़ुदा पाक जो कसम आहे, उहा कुरारी हुई त मरण कंधीअ ते, पर हुन जी ज़िंदगी तवील थी वई। 2.5 साल हज़रत अबू बकर ख़लीफ़ो रही। 2.5 साल खां बाद में जान छॾे वञे थो, कंहिंखे ख़बर कान पई, जॾहिं गुज़ारे वियो आहे। उन खां बाद में माईअ माण्हुनि खे ॿुधायो आहे, ओ मुस्लमान भाउ, अंदाज़ो लॻाए त मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जे ग़ुलामनि जो केॾो अज़ीम शान हो।
क़द अफ़लह मन तज़क्का व ज़कर अस्म रब्बिही फ़सल्ला। अल्लाह ताला फरमाईंदो आहे कामयाबी उन्हनि जे वास्ते आहे जन पंहिंजे नफ़्स जो तज़कियो कयो ऐं अल्लाह पाक जो ज़िक्र कयूं ऐं अल्लाह जी निमाज़ पढ़ियूं। मां तोखे अॻे जुमे ते अर्ज़ु कयो हो त ज़िक्र मां मुराद हर उहो कमु आहे जंहिंसां अल्लाह राज़ी थिए, अल्लाह जो हबीब राज़ी थिए। गरीब जी संभाल रहण, मिस्कीन जी संभाल रहण हर हिक जे मथां लाज़िम आहे, पर वक़्त जे हाकिम जे मथां वधीक फर्ज़ आहे। सोणे नबी जी हिकिड़ी मशहूर हदीस आहे, दुरूद पढ़ त मां अर्ज़ु कंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही। हबीबन फरमायो सभई तव्हां जेके भी आहियो अवां सभु धनार आहियो। साईं वारी धनार कीअं? को वडेरो आ, को मौलवी आ, को जमींदार आ, को मुफ्ती आ, को काज़ी आ, को हाकिम आ, को नंढो आ, सभु कीअं धनार थिया? पाण फरमाइनि था हाओ मां मोहम्मद करीम फरमाया तो तव्हां पंहिंजे घर जा धनार आहियो। पुट तुंहिंजो कंट्रोल में आ, धीउ तुंहिंजे कंट्रोल में आ, नौकर तुंहिंजे कंट्रोल में आ, भाउर नंढा तुंहिंजे कंट्रोल में आहिनि। या कंहिं ॻोठ जो चङो हूंदे, कंहिं कबीले जो चङो मुड़ुसु हूंदे, चार माण्हू तुंहिंजे चवण में उथंदा वेहंदा। क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला जो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाए तो तोखां तुंहिंजे अमलनि जी त पुछा थींदी, पर तुंहिंजे रइयत जी बि तोखां पुछा थींदी। कुट पासे ॾाढा चओ त अल्लाह पनाह ॾे। जवाबदारियूं पूरियूं कोन था कयूं जेके असांजे मथां ज़िम्मेदारियूं आहिनि। असांखे छा करणो आहे, असांखे छा न करणो आहे। मुंहिंजा दोस्त इहे ज़िम्मेदारियूं पूरियूं न थींदियूं त ॾाढो हिसाब किताब ॾुखियो थींदो। अल्लाह सही शल पंहिंजे हबीब जे सदके असां सां लेखो न करे, पर अल्लाह खां इहा बि दुआ घुरो त तौफ़ीक़ ॾिए जो अल्लाह ताला जा असां अहकाम अदा करे सघूं। मदीने पाक जो शहर आहे, सैयदना फारूक आज़म सभई तो रज़ी अल्लाह ताला अन्हु, उन जी खिलाफत जो दौर आहे। माण्हू पंहिंजे घरनि में आराम सां सुता पिया हन। हज़रत अमीर उमर जी आदत हूंदी ही राति थिए चमड़ा पोश याने लिबास तब्दील कंदो हो। पंहिंजी जेका असुल हैयत शकिल सूरत उहो लिबास मटाए ईअं ॿियो लिबास पाए राति जो चोरी सॼे सारे मदीने जो पहरो ॾींदो हो। आहे अमीरुल मोमिनीन, चओ सुभान अल्लाह। मौलाना जलालुद्दीन रूमी मसनवी में वाक़ियो लिखियो आहे ऐं ॿियनि बुज़ुर्गनि बि इहो वाक़ियो हदीस जे किताबनि में लिखियो आहे त हिकिड़ो रूम जे तरफ़ जो एलची आहे, उन एलचीअ खे ख़त ॾेई बादशाह मोकिलियो त मुस्लमाननि जो जेको बादशाह हुआ उमर हे ख़त मुंहिंजो उन्ही खे वञी ॾे। उहो एलची उतां हलियो, मदीने पाक में अची पुछा कीअं हिरियल हो न बाबा बादशाह काथे आ? मदीने में पुछा कंदो अथे। मदीने जे मुस्लमाननि चयो असांजो बादशाह आहे ई कोन। केरा अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन। असां मुहम्मद करीम जे उम्मत ऐं परवाननि ऐं गुलामनि अल्लाह जे मञण वारनि जो हाकिम अल्लाह आहे, ॿियो असांजो हाकिम आहे ई कोन को। उमर छा आहे? उमर असांजो अमीर आहे, अमीरुल मोमिनीन आहे, बादशाह न आहे, बादशाह ख़ुदा आहे। भला ॾियो ख़बर तव्हांजे अमीरुल मोमिनीन जो हाउस किथे आहे, घर किथे आहे, ऑफिस किथे आहे, फ़ैसला कहिड़ी जाइ ते कंदो आहे? मुस्लमान चवनि था असांजे अमीरुल मोमिनीन जो बिल्डिंग कान्हे, महलात कान्हे, कखायो घर झूपड़ी आहे। फ़ैसला जेके बि कंदो आहे सो मुहम्मद करीम जे मुसल्ले ते वेही मस्जिद नबवी में फ़ैसला कंदो आहे।
हाणे काथे हूंदो अलाए ख़बर कान्हे। हिकिड़े माण्हू चयो मूं ॾिठो त सुबुह जे टाइम परे पासे मदीने खां गाह जी भरी पे खयूं आयो। सुभान अल्लाह। ॿिए चयो त न तो सुबुह जी तो ॻाल्हि करे मूं मंझंदि ॾिठो मांसि त मदीने खां फलाणे पासे बाग में सुतो पियो। कहिड़े में? फलाणे बाग में। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अमीरुल मोमिनीन बाग में सुतो पियो आहे। ओ रूमी एलची मुंहिंजा हुनजे हथ में तलवार आहे, हुनजे हथ में कपिड़ा सुहिणा आहिनि, हुनजो लिबास आला दर्जे जो आहे। भले उठ ते सवार थी आयो आहे, ॾस ते बाग में वञे। बाग में न को चौकीदार आहे, न को पहरेदार आहे, न को गार्ड आहे, का शइ कान्हे का। हज़रत अमीर उमर थकिजी पियो आहे, राति जे जागण वारो। हाणे छा कीअं आहे? बनो आहे, बनो बाग जो बनो। उन बने खे सेरांदी करे पट ते सुतो पियो आहे। अधु छांव आहे, अधु उस आहे, फूक निंड में पियो आहे। भर में दुरो आहे, देड़ो जैसा माण्हुनि खे सज़ा ॾींदो हो उहो रखियो पियो आहे। मुंहिंजा दोस्त, सॼो जिस्म मिटीअ में भरियो पियो आहे, का ख़बर कान्हे, का निंड जी हालत में आहे। हे जीअं जो आयो मथां अची बीठो, दिलि में सोचई त हिन जे नाले खां असांजे रूम कैसर ऐं किसरा जे बादशाहनि जो साहु वेंदो आहे। हिन जो हाल त अहिड़ो आहे जो न के चौकीदार आहे, न हिन जो हथियार आहे, न माड़ी आहे, न बिल्डिंग आहे। ईअं सुतो पियो आहे। असांजा बादशाह नालो ॿुधी उमिरि खां डिॼंदा आहिनि। अॼु मौक़ो मिलियो आहे, छो न हिन खे हिते ख़तम करे छॾियां। अकेलो आहे, मदीने खां ॿाहिरि आहे, बाग में सुतो पियो आहे। चौकीदार बि को कोन्हेसि, मुंहिंजे पोयां बि को कोन आयो आहे। असांजे बादशाहनि जी रत सुकाए छॾी अथई, छो न अॼु हिनखे वारो वठी मारियूं। हलियो वञा, मूंखे छा कंदा। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, किताब लिखनि था, हुन इरादो कयो त हिनखे मारण जी कोशिश कयां। हीअं तलवार कढियाई, कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी। हज़रत अमीर उमर जे पेरनि मां ज़मीन मां हिकिड़ो शींहुं ॿाहिरि निकिरी आयो। जमल उन एलची जी नज़र उन शेर जे मथां पई, अहिड़ी हुनखे दहशत थी जो हुन खां तलवार छॾाइजी वई, दाह करे पट ते वञी किरियो आहे। किरण सां हज़रत अमीर उमर आवाज़ ते जागी पियो आहे। अञा जो निहारे त को माण्हू आहे जेको फतके पियो। अबा केरु आहे? हुनखे उथारियई, हुनखे छंजई, छा ॻाल्हि आहे? तोसां केरु विढ़ियो आहे? चई को कोन, मूंसां विढ़ियो आहे। मां फलाणे बादशाह जो एलची आहियां, तुंहिंजी पुछा करे मदीने मां हिते पहुतो आहियां। मुंहिंजो इरादो ख़राब थी पियो त अकेलो आहे, मां तोखे मारे छॾियां, पर मां मारे न सघुसि। हिकिड़ो कुदरती तुंहिंजे पेरनि खां शींहुं निकितो आहे। हाणे त नज़र कोन थो अचे, उनजे रोब जे करे मां किरी पियो आहियां। हाणे ॾे ख़बर। हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मूं तोखे ख़ुदा वास्ते माफ़ करे छॾियो। चे माफ़ त कई, पर इहो शींहुं काॾे हो? उमर साईं चयो त मूंखे का ख़बर कान्हे काॾां शींहुं आयो ऐं काॾे वियो, पर मां एतिरो तोखे ज़रूर थो चवां, वमन यतवक्कल अलल्लाहि फहुव हस्बुहु। अल्लाह जे क़ुरान जो वाइदो आहे, जंहिंजी रब ते तवक्कल हूंदी आहे, रब करीम उन जे लाइ काफ़ी हूंदो आहे। मुंहिंजी हिफ़ाज़त शेर कान कई आहे, मुंहिंजी हिफ़ाज़त चौकीदार कोन कंदो आहे, मुंहिंजी हिफ़ाज़त मुंहिंजो अल्लाह पाक फरमाईंदो आहे। पोइ मर्ज़ी अथसि शींहं जे हथां कराए, कहिड़े हथां कराए, उहो अल्लाह जो कानून आहे। हुन एलचीअ खे एतिरो त दिलि ते असरु थियो त ही रोब बादशाही न आहे, ही रोब हुकूमत जो न आहे, ही रोब कंहिं ॿिए पावर जो न आहे। हिन में जेको रोब आहे सो अल्लाह जे ज़िक्र जो आहे, दीन जे सचाई जो आहे, नबी करीम जे शरीयत जो आहे। इरादो मटाए चवे थो वापसि कोन थो वञा। ओ अमीर उमर, मूंखे बि मुहम्मद करीम जो उम्मती बणा। चओ ला इलाहा इलाहा ला मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमान थी वियो। हज़रत उमर चयोसि वापसि वञ,
चे अफ़सोस आहे मूंखे इस्लाम ऐं जन्नत मां कढी जहन्नम ॾे थो मोकिली, मां वापसि न वेंदुसि। मूंखे इक़्तिदार हो, मूंखे पैसा मिलंदा हुआ, मुंहिंजी नौकिरी हुई, मूंखे अलाउंस मिलंदा हुआ, मुंहिंजे लाइ सभु कुझु हुकूमत जे तरफ़ खां सहूलतियूं हुयूं, पर मुंहिंजो ठिकाणो जहन्नम हुयो। हाणे अल्लाह पाक मुस्तफ़ा जे ग़ुलाम जे सदके मूंखे जहन्नम खां बचायो आहे। मूंखे दुनिया न खपे, मूंखे आख़िरत खपे। हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला रात जे टाइम ते चमड़ा पोश करे घुमे थो, मदीने जी हिफ़ाज़त पियो करे, चौकीदारी पियो जे। हिकिड़े महल्ले मां लंघियो त अंदरां आवाज़ आयो, ॿार जे रोअण जो। ॾढो ॿार रोए थो, बीह रहियो, कचो घर आहे, ॿाहिरां कोट बंगलो मालात कान्हे का, खजनि जा छड़ा फड़ा, खजनि जूं काठियूं, खजनि जूं लामूं टारियूं ॿाहिरां घर खे आयल आहिनि। बीही कनाइण लॻो, माई पई ॿार खे चवे बस कर, चुप कर, तुंहिंजो पीउ फलाणी जंग में शहीद थी वियो, मां रनज़ाल आहियां, मां तोखे काॾों मानी ॾियां, काॾों भत ॾियां, काॾों चांवर ॾियां, किथां मां तुंहिंजे लाइ अटो आणियां। मुस्लमाननि जो अमीर उमर बादशाह थियो आहे। क़यामत जो ॾिहाड़ो हूंदो, मुंहिंजा हथ उमर जे गिचे में हूंदा, ख़ुदा जे दरबार में पेश करे दाह ॾींदसि। असांजी संभाले नथो लहे, रो न, चओ पंहिंजी क़िस्मत खे सुबुह थिए त किथां पिनी मंगी खाराया आहे, बचड़ा बस कर, आधी रात मां रनज़ाल काॾे वञा। हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पघर अची वियो। मुंहिंजा दोस्त लफ़्ज़ ॿुधी सॼी जान कांडार जी वई, सॼी जान में ॾकणी पैदा थी। उते ई उन्ही पेरनि ते वापसि मोटियो आहे, पंहिंजे नौकर खे उथारियईं, बाबा उथी बैतुल माल जी चाबी खोल। उन बैतुल माल जो तालो खोलियो आहे, पाण हज़रत अमीर उमर अटे जी ॿोरी पंहिंजे कुल्हे ते खई आहे। नौकर खे जी पुठियां पुठियां फलाणो ॿियो सामान थी सो खयो अचो, जेके लवाज़मात हासे खणी आयो। अची दरवाज़ो आवाज़ ॾिनई, माई चो केरु? माई खे चवण लॻो, मां मदीने जो मुसाफ़िर आहियां। छो आयो आहियां? मां तुंहिंजो आवाज़ ॿुधो आहे, बचड़े खे रोअण जी हालत में ॾिठो अथमि, तो चयो पे त हुनखे बुख लॻी आहे, हुनजो पीउ शहीद थी वियो आहे, मूंखे रहम आयो आहे, मां पंहिंजे घरां तुंहिंजे लाइ अटो खणी आयो आहियां, हे अटो मूंखां वठो। माई चयो, अदा तुंहिंजूं लख महिरबानियूं, हे गिहो आहे तुंहिंजूं लख महिरबानियूं, हे भाॼी दाल पाणी आहे तुंहिंजूं लख महिरबानियूं, फलाणी शइ आहे, सॼो सामान ॾेई मुंहिंजा दोस्तो चवे थो हाणे महिरबानी कर। हिकिड़ी महिरबानी कर, कहिड़ी महिरबानी कयां? तो अगारो उमर खे पे पिटियो, उमर जे लाइ घटि वधि पे ॻाल्हाई, हाणे महिरबानी कजे, मुते राज़ी आहे त उमर खे माफ़ करे छॾिजांइ। माई ते चए न, कतई माफ़ न कंदसि हुनखे। ॿियो जेकॾहिं तोखे कंहिंखे को कमु आहे, यानी कंहिंखे माफ़ी जे लाइ चवणो आहे, मुंहिंजे सिर खे वढे छॾिणो आहे, वढे छॾ, पर मां उमर खे माफ़ न कंदसि। मां क़यामत जे ॾिहाड़े रसूलुल्लाह जे आॾो, ख़ुदा जे आॾो फरियाद कंदसि। मुंहिंजे संभाले नथो लहे, फरी ॿीहर मिनथूं कयसि, महिरबानी कर, ख़ुदा जे हबीब जे आॾो शर्मिंदो हुनखे न कजां, अल्लाह जे आॾो हुनजी दाह न ॾिजां। बार बार चवंदो रहियो। जंहिंमहिल माई ॾिठो त हाणे छॾे नथो, माई चयो, भला तुंहिंजो उमिरि में वञे छा? तूं केरु? उमर तुंहिंजो भाउ आहे, उमर तुंहिंजो अज़ीज़ आहे, उमर तुंहिंजो छा थींदो आहे? हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया। पाण फरमाइनि था, उहो उमर ॾोहारी मां तुंहिंजे आॾो बीठो आहियां, मूंखे ख़बर कान हुई, हाणे ख़बर पई आहे, मूंखे ख़ुदा जे आॾो माफ़ फरमाइजां। माई हैरत में अची वई त स्याह सुफ़ैद जो मालिक, ईरान अफ़गानिस्तान दुनिया जे ख़िते ते जंहिंजो नालो मशहूर आहे, अॼु मुंहिंजे दर ते मूंखां माफ़ी वठी रहियो आहे। माईअ खे अखियुनि मां पाणी आयो, चए थी, मूं तोखे ख़ुदा वास्ते माफ़ करे छॾियो। ओ मुंहिंजा अदा, इहे हाकिम
कद अफ़लह मन तज़क्का, इहे ई कामयाब आ जन पंहिंजे नफ़्स जो तज़कियो कयो। वज़कर रस्म रब्बिही फसल्ला, अल्लाह पाक जो ज़िक्र भी कंदा रहा ऐं नमाज़ भी पढ़ंदा रहा, पर ख़ुदा जे ख़ल्क़ सां भी अदल इंसाफ़ सां रहा। मुंहिंजा दोस्त हिकिड़े किताब में मां पढ़ियो आहे त जंहिं ॾिहाड़े हज़रत अमीर उमर शहीद थो थिए, अजीब ॻाल्हि आहे, दुरूद पढ़ त ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुंहिंजा दोस्तों, जंहिं ॾिहाड़े शहीद थियो आहे मुहर्रम शरीफ़ जे पहिरीं तारीख़। कहिड़ी तारीख़ हुई? महीनो, तारीख़ शहीद थी। मारिस हिकिड़े मजूसी, पाण जॾहिं मजूसी खे वठी आया, ही कातिल आहे, चई अल्हम्दुलिल्लाह। छा फरमायई? अल्हम्दुलिल्लाह। सैयदना अब्दुल्लाह पुट तस हज़रत अब्दुल्लाह बिन उमर चयो तो बाबा हे कातिल आहे, तोखे हिन क़त्ल कयो आहे, तोखे मारियो आहे, शहीद कयो आहे, ऐं तूं हिनखे ॾिसी अल्हम्दुलिल्लाह थो चवीं? पाण फरमाइनि था, हाओ बाबा अल्हम्दुलिल्लाह इन्हीअ जे करे थो चवां जो मुंहिंजे खून में मुस्तफ़ा जे उम्मतीअ जा हथ न आहिनि, इन जे करे शुक्र थो कयां त मतां मुंहिंजे खून में रसूलुल्लाह जो उम्मती फाथो पियो हुजे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो खूनी रसूलुल्लाह जो उम्मती न आहे, काफ़िर न आहे। पोइ ख़ुदा ॼाणे त हीअ काफ़िर ॼाणे। मूंखे महबूब जे उम्मत सां प्यार आहे, रसूलुल्लाह जे उम्मत जे लाइ मूंखे एहसास आहे त महबूब जो उम्मती बि मुंहिंजो कातिल न हुजे, मथां क़यामत में मुंहिंजे खून में फाथो पियो हुजे। अड़े जंहिंखे एॾो एहसास आहे, मूंखे सच ॿुधाए उहो कंहिंसां बेइंसाफ़ी कंदो? हाँ, माण्हू त चवनि था तई हज़रत अली सां बेइंसाफ़ी कयईं, आल बैत सां बेइंसाफ़ी कयईं। अदड़ा चरिया छा हो ख़बर कान्हे वका। जंहिं दुनिया जे तख़्ते ते कंहिं कीड़ीअ सां बि बेइंसाफ़ी कान कई, उहो मुंहिंजा अदा रसूलुल्लाह जे बचड़नि सां कीअं बेइंसाफ़ी कंदो? अर्ज़ पे तव्हांजे ख़िदमत गिरामी में कयुमि त जंहिं ॾिहाड़े शहीद थो थिए, जंग मां हिकिड़ो माण्हू उठ ते थो अचे, मदीने खां 6-7 मैल ॿाहिरि आहे, मदीने ॾे अचे पियो झंगल मां, मदीने ॾे रुख आहे, हुनजो उठ ते सुवार आहे, मदीने रवानो आहे। हलंदे हलंदे ओचितो ॾिठई त हिकिड़ो बघड़ निकितो, उन बघड़ हमलो करे हिकिड़ी बकरी धड़ मां खणी बकरी मारे छॾी। जागो था, हिन खां दाह निकिरी वई। संगती हिन सां गॾु हा, उनजो छोड़ण कयई, चई बघड़ बकरी मारे विधी। चई रोज़ कम आहे, बघड़नि जो बकरियूं मारींदा आहिनि। रोई छा जे लाइ? तो चवे थो तव्हांखे ख़बर कान्हे का, अॼु 10 साल पूरो आहे जॾहिं लाकू हज़रत अमीर उमर ख़लीफ़ो थियो आहे। 10 सालनि ताईं बघड़ खे ताक़त न आहे जो बकरी मारे। अॼु हिन बकरी मारी आहे, मां सम्झां थो अमीर मोमिनीन शहीद थी वियो आहे। अॼु मां सम्झां थो उमर साईं जहान छॾियो। अॼु हिन दुनिया मां लाॾाणो करे जे मुहम्मद मीर जो ग़ुलाम मौजूद हुजे हा त बकरीअ खे शींहं खे ताक़त न आहे जो बकरीअ खे मारे हा, बघड़ खे ताक़त न आहे जो बकरी खे मारे हा। हुन दुनिया में अदालत जो एॾो त रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे जो झंग जो जानवर बि झंग जे जानवर सां कोन विढ़ंदो हो, जो मुस्तफ़ा करीम जो सचो आशिक़ मौजूद हुयो। मदीने जे घिटी मां अचे पियो, हज़रत उमर ॾिसे त हिकिड़ो ॿार आहे, सो नंढड़ो रोए वेठो। नंढड़ो ॿार आहे, वटी हथ में आहे, रोए वेठो। हज़रत अमीर उमर ॿारड़े सां वेही मथे ते हथ घुमाए थो, अबा छो थो रोई? साईं मुंहिंजो चाचो ज़ालिम आहे, आउं यतीम आहियां। मुंहिंजे चाचे मूंखे टको ॾिनो हो त
त बाज़ार मां तेल वठी आ, मां तेल वठो पे आयुसि, हे वटी हथ में आ, तेल मुंहिंजे हथ में हो, ओचितो थाबो अची वियो, किरी पियो आहियां, वटी ऊंधी थी वई आ, तेल हारजी वियो आ, मुंहिंजो चाचो ज़ालिमा मुंहिंजी खल बि लाहे छॾींदो, हाणे तेल मां काथो आणियां? ख़ुदा पाक जो कसम आ, अमीर उमर जे हथ में दुर्रो आ, ओ दुर्रो ज़मीन ते ज़ोर सां हयईं, ज़ोर सां हणी ज़मीन खे थो चवे, ओ ज़मीन सच ॿुधाए त मां मुस्तफ़ा जे ग़ुलाम तो ते अदल कयो आ या न कयो आ? जे मां ज़मीन तो जे मथां अदालत कई आ त हिन खे तेल मोटाए ॾे। ईअं चई वटो जो झले त तेल फुहारा करे वरी साॻो वटे में अची पियो आहे। अल्लाह या रसूल अल्लाह, हक़ चार यार या अवां खां मां पुछां थो त ईअं कॾहिं थियो आहे छा त ज़मीन पाणी चूही वञे वरी वापसि मोटाए, या तेल खणी वञे त वापसि मोटाए? न, पर जे मोटायईं त मुस्तफ़ा करीम जे ग़ुलाम जे आॾो मोटाए ॾेखारियईं। इन्हीअ जे करे जो हज़रत अमीर हुनखे तानो हयो त हे ज़मीन तो ते मां इंसाफ़ न कयो आहे छा? ज़मीन चयो हाओ तो इंसाफ़ कयो आहे, जे इंसाफ़ कयो आहे तो पराओ तेल मोटाए ॾे, त ज़मीन तेल वापसि थी मोटाए ॾेई छॾे पई। हे शान आ मुंहिंजे महबूब जे ग़ुलामनि जो, जंहिंजे लाइ क़ुरान तो फरमाए क़द अफ़लह मन तज़क्का व ज़कर अस्म रब्बिही फसल्ला। दुरूद पढ़ तो सोणे उस्मान जी बि ॻाल्हि ॿुधाए छॾे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लम। वरी मुंहिंजे हबीब ते दुरूद पाक पढ़ंदा रहो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लम तस्लीमा। सय्यदना उस्मान ज़िन्नूरैन, कहिड़ो लक़ब अथसि? ज़ू, लफ़्ज़ा अरबी जो ज़ू, ज़ाल वाव ज़ू, अॻिते आ अन्नूरैन, पोइ ज़ुन्नूरैन बि चइबो आहे, ज़िन्नूरैन बि चइबो आहे। इन जी माना छा आहे? ॿिनि नूरनि वारो। ज़िन्नूरैन माना ॾाढे चवंदा, जेके मौलवी चवंदा आहिनि त नबी नूर नाहे, उन्हनि खे चओ त हज़रत उस्मान खे ज़िन्नूरैन छो चवंदा हो, ऐं हो बि चवंदा आहिनि हज़रत उस्मान खे बि चवंदा आहिनि ज़ुन्नूरैन, ज़िन्नूरैन छो? घणो करे त कोन ॾसींदई, पर जे ॾसनी त पोइ हाणे गिची खां वठी न। आउं तोखे सबक़ थो पढ़ायां, यादि रखजांइ, ज़िन्नूरैन माना ॿिनि नूरनि वारो। इन्हीअ जे करे ॿिनि नूरनि वारो सरबो आहे जो रसूलुल्लाह पाण फरमाइनि था त हज़रत आदम खां वठी करे मां मुहम्मद ताईं 1.25 लख नबी गुज़रिया आहिनि, पर को बि दुनिया ते अहिड़ो इंसान सवाइ उस्मान जे कोन्हे जंहिंजे घर में कंहिं नबीअ जूं 2 न्याणियूं आयूं हुजनि। हिकिड़ी न्याणी आई, महबूब पाक निकाह करे ॾिनो, उहा वफ़ात करे वई। उन खां बाद में वरी ॿी न्याणीअ जो मुस्तफ़ा निकाह करे ॾिनो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, 2 न्याणियूं नबीअ जूं न्याणियूं नूर, उहे मुस्तफ़ा जे सदके नूर न्याणियूं उस्मान जे निकाह में आयूं, यके बाद दीगरे त उनखे ज़ुन्नूरैन सॼोसे। हाणे मां तव्हां खां पुछां थो, जन न्याणियुनि जो मुंहिंजा अदा शान आ, उनखे नूर चऊं था, सच ॿुधा तन जो बाबो नूर आहे या न? हज़रत उस्मान जूं घर वारियूं नबीअ जूं न्याणियूं उहे नूर, ऐं उन नूर जे करे मुल्ला चवे थो ज़ुन्नूरैन, नूर वारो। हज़रत उस्मान कहिड़ो? नूरनि वारो, 2 नूरनि वारो। अरे मौली साहब, जॾहिं 2 नूरनि वारो उस्मान आहे, 2 नूर कहिड़ा? नबी जूं न्याणियूं। जेके नबी जूं न्याणियूं नूर हल त जो बाबो बि नूर अला नूर आहे। अल्लाह ताला फरमाइंदो आहे क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन।
ऐं इंसानो बेशक मां अल्लाह पाक जी दरबार मां तव्हां ॾे ॿ नूर तव्हां ॾे ॿ शयूं आयूं। या अल्लाह कहिड़ियूं ॿ शयूं आयूं? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे हिकिड़ी शइ नूर आहे, ॿी शइ किताब आहे। या अल्लाह नूर कहिड़ा किताब छा आहे? अल्लाह ताला फरमाए थो नूर मां मुराद मुहम्मद मिठो आहे, किताब मां मुराद कुरान मजीद आहे। सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिं शहीद थियो आहे हिन दुनिया मां वफ़ात थो करे त वफ़ात खां बाद में कहीं खे ख़बर कान्हे 400 घर घणा बाबा ॾाढो त ॻाल्हाए 400 घर मदीने शरीफ जा अहिड़ा हुआ जन के हज़रत अमीर उस्मान लिकी छपी मुजादा ख़र्च ॾींदो हो, अखराजात भरींदो हो। ख़बर तॾहिं पई जॾहिं 400 घर मुंहिंजा दोस्त बेवाहा थी विया, जॾहिं हुननि जो को बि साथ लहण वारो कोन हो। हज़रत उस्मान शहीद थियो, उन खां बाद में ख़बर पइजी वई त हे 400 घर अल्लाह पाक जे रहम करम सां फज़ल करम सां सैयदना उस्मान गनी बैतुल माल मां न पंहिंजे जेब मां उन्हनि जो ख़र्च भरींदो हुयो। असां अॼु रुगो हिकिड़ो रुपयो था कंहिंखे अलाह जे नाले ॾियूं त उनखे खिरदा आसमान ते खणूं बाबा असां हेतिरो ॾिनो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वफ़ात ताईं कंहिं बनी बशर खे ख़बर न पई त 400 घरनि जो ख़र्च किथां थो अचे ऐं उहे 400 घर पोइ ख़बर पई जॾहिं शहीद थियो हाणे उनजो ख़र्चो बंदि थी वियो। उन खां बाद में मुजादा मालूमात पई थिए। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू हुनखे हक़ीक़त में बादशाह कयो हो, पर हक़ीक़ी बादशाह न हा। बादशाह हक़ीक़ी ख़ुदा जी ज़ात आहे। मुस्लमाननि जा अमीर हा, पर अमीर सां गॾु फ़क़ीर हा। अहिड़ा फ़क़ीर हा जो हज़ारनि ग़रीबनि मिस्कीननि जी सार संभाल रहंदा हा। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। महबूब जी ज़ात बाबरकात पंहिंजे हवेली ते वेठा आहिनि, यानी पंहिंजे घर जी बैठक में साहबी मिलण आया। हज़रत सिद्दीक़ अकबर आयो, पाण बिस्तरो हो उनखे टेक ॾेयो सुता पिया। अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम करे वेही रहियो। महबूब जी जो टेक ॾेयो वेठा त वेठा रहिया। थोड़ी देर गुज़री हज़रत अली आयो, महबूब खे सलाम अर्ज़ कई, पाण वालेकुम सलाम करे जीअं जो टेक ॾेयो वेठा त वेठा रहिया। वरी थोड़ी देर गुज़री त हज़रत उमर फारूक आयो, नबी करीम खे सलाम अर्ज़ कई, पाण करीम ने वालेकुम सलाम करे जीअं वेठा रहिया तीअं वेठा रहिया। मुजादा थोड़ी देर गुज़री त सैयदना उस्मान पियो अचे। महबूब करीम उनखे ॾिठो त पाण सवला थी सिधा थी वेही रहिया। महबूबन करीमन खे सलाम कई, पाण वालेकुम सलाम करे वेही गुफ्तगू शुरू फरमायाऊं। जंहिंमहिल सभई उथी विया, हिकिड़ो सहाबी पुछे थो, या रसूल अल्लाह, अबू बकर वॾे शान वारो, उमर वॾे शान वारो, अली वॾे शान वारो, उहे आया त तव्हां लेटिया पिया हुआ, उस्मान जे करे छो उथी वेठा? पाण फरमाइनि था तव्हांखे ख़बर न आहे, मां मुहम्मद करीम खे ख़बर आहे। उस्मान अहिड़ो त हया वारो आहे जो अर्श जा मलाइक बि हिन खां हया कंदा आहिनि। इहो कंहिं कम सां आयो पे, जेकॾहिं मूंखे इहे ॾिसे हा वेठल ऐं आराम सां सुतल या बिस्तरे खे टेक ॾिनल त हू पंहिंजो हयाव जे करे कमकार मूंखे न चवे हा, हयाव जे करे वापसि वञे हा। जंहिंखां मलाइक हयाव कंदा आहिनि तंहिंखां मां मुहम्मद बि हयाव कंदो आहियां। हर गुलेरा रंग बूए दीगरस्त, हर गुल जो रंग बि पंहिंजो आहे त हर गुल जी खुशबू बि ॾाढे जो हर गुल जो रंग बि पंहिंजो आहे त हर गुल जी खुशबू बि पंहिंजी आहे। सभु कंहिंजो शान निरालो आहे। इहे सभु मुंहिंजे हबीब जा फैज़ याफ़्ता गुलाम हा, जंहिंखे ख़ुदा ताला नवाज़े, पर बादशाह बि हुआ, ज़ाहिरी तरह हुकूमत जा मालिक बि हुआ, स्याह सफेद जा मालिक बि हुआ, पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अदालत ऐं इंसाफ़ दुनिया जे तख़्ते ते क़ाइमु करे ॾेखारियऊं। मुस्लमानो हेॾे निहारियो, मां तव्हां खां पुछां थो, जेकॾहिं इस्लाम में अदल नाहे, इस्लाम में इंसाफ़ नाहे त ॿिए हंधि आहे छा? पर भला इस्लाम जो रिकॉर्ड बि त ॾेखारियो न। जेकॾहिं इस्लाम में
अब्दुल्ला आहे त कंहिं कयो? अबू बकर बि कोन कयो, उमर बि कोन कयो, उस्मान बि कोन कयो। 30 साल गुज़री विया, पोइ अली आयो, उन अची इंसाफ़ कयो। तव्हांजी माना ते 30 साल बेइंसाफ़ी जा गुज़रिया। अवां मुस्लमान सोचो, इन्हनि टिनि जी गिला करे अवां इस्लाम जे लाइ कहिड़ी ख़िदमत था कयो? दुनिया खे छा ॿुधाईंदो? दुनिया में कहिड़ो तव्हां रिकॉर्ड क़ाइमु कंदो त फलाणो बि असांजो आदिल हो, फलाणो बि हो? माना चइबो आहे खोदा पहाड़, जबल खोटिजे ऐं उन मां वरी छा कढिजे? नंढड़ी झिरकी। फ़ाइदो त कुझु कोन थियो। महबूब करीम अलैहिस्सलाम में अहिड़ो इस्लाम जो कानून आंदो, अहिड़ो दीन अल्लाह जे हबीब आंदो, जो महबूब करीम जन खे दीन सेखारियो तन दुनिया जे तख़्ते ते अदल ऐं इंसाफ़ जो रिकॉर्ड क़ाइमु करे ॾेखारियो। तंहिंजे करे खुलफाए राशिदीन खे जेकॾहिं तारीख़ खां ॿाहिरि कढिबो, अबू बकर उमर उस्मान खे तारीख़ खां ॿाहिरि कढंदो, त पोइ बाक़ी तव्हां वटि बचंदो छा? अकेलो अली साईं, ऐं अली साईं जे ख़िलाफ़त जो दौर बि जेको हो सो सॼो सारो झेड़नि में गुज़रियो, झगड़नि में गुज़रियो, जंगियुनि में गुज़रियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ऐं जंगियूं बि कंहिंसां? मुस्लमान सां विढ़ंदा रहिया। मुंहिंजो इहो मक़सदु कोन्हे त मां अली साईं खे हेठि थो कयां, न। अली जो शान निरालो आहे। अलीअ जूं अदालतूं ॿुधंदे त तुंहिंजो अकुल हैरान थी वेंदो। अलीअ जहिड़ा फ़ैसिला दुनिया में कंहिं कया ई कोन के।